नाज़रीन, गुलामुल्ला मां ख़बर आहे जेका अव्हां ताईं पहुचायूं पिया। बाबू जान हिंगोर जो जी रिपोर्ट मुताबिक़ गुलामुल्ला लॻ ॻोठ हाजी याकूब समो जे रहवासियुनि नाबीन मोहम्मद समो, उमर समो, इस्माइल समो, पासीन समो, ग़ुलाम समो ऐं ॿियनि गुलामुल्ला प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सख़्त एहतजाज कयो आहे। हुननि इल्ज़ाम लॻायो त संदनि सर्वे वारी ज़मीन जेका देह कहकी में वाक़ई आहे ऐं जिते संदनि ॻोठ में क़ब्रिस्तान बि मौजूदु आहे, उनखे आबाद करण लाइ के बि लार्ज वाह मां निकिरंदड़ 14 एल वाटर कोरस अहम ज़रियो आहे। हुननि चयो त उन्हीअ वाटर कोरस ज़रिए ई हू पंहिंजी ज़मीन आबाद करे पंहिंजो ऐं पंहिंजे ॿारनि जो पेट जो गुज़र कंदा रहिया आहिनि। रहवासियुनि मूजिबि 62 माण्हुनि जिन में महमूद आलम शाह ऐं महबूब आलम शाह शामिल आहिनि ज़बरदस्ती वाटर कोरस बंदि करे छॾियो आहे, जंहिं सबबि संदनि ज़रखेज़ ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। हुननि वधीक चयो त सूरत हाल एतिरी ख़राब आहे जो मयत खे गुस्ल ॾियण लाइ बि पाणी फ़राहम नथो कयो वञे, जेको इंतिहाई अफ़सोसनाक अमल आहे। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान हुननि ॿुधायो त वाटर कोरस ते कब्ज़े ऐं बंदिश ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे।